बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हस्ब मामूलात यौमिया मसाइल दर्स में वज़ू जे मसाइल जे मुतल्लिक़ गुफ्तगू जारी है। अज जो दर्स भी वज़ू जे मसाइल जे मुतल्लिक़ है। पहिरियों मसलो है त जेकर पानी में का अहिड़ी शइ मिलाई वई है या पचाई वई है जंहिंजे मिलाइण खां पोइ पचाइण खां पोइ पानी जो नालो बाक़ी नथो रहे बल्कि उनजो नालो ही तब्दील थो थी वञे त अहिड़े पानी सां वज़ू करणु गुस्ल करणु दुरुस्त न आहे। जीअं पानी में शरबत विधो वियो आहे ऐं हाणे इन पानी जो नालो पानी नथो रहे बल्कि शरबत या शोरबो या सुरको या गुलाब जो पानी, अहिड़नि पाणिनि सां जंहिंमें पानी जी हक़ीक़त ही तब्दील थी वञे त अहिड़े पानी सां वज़ू करणु ऐं गुस्ल करणु दुरुस्त न आहे। ॿियो मसलो आहे त जेकॾहिं पानी में का अहिड़ी शइ पाक पइजी वई आहे जंहिंसां पानी जूं औसाफ़ भी तब्दील नथियूं थियनि, रंग ज़ाइक़े में भी को फ़र्क़ु ऐं बू में फ़र्क़ु नथो अचे ऐं उहा पाक शइ आहे, पानी जी पतराइप ऐं सयाल हुजणु उन ते भी असर नथो पए त अहिड़े पानी सां वज़ू करणु ऐं गुस्ल करणु दुरुस्त आहे। मिसाल तौर ते वारी आहे पानी में या वण जा पन या ज़ोफ़रान वग़ैरह पानी में आहे जंहिंसां पानी जो औसाफ़ उनजी पतराइप उनजो सयाल हुजणु तब्दील नथो थिए बल्कि पंहिंजे औसाफ़ ते ऐं पंहिंजी हालत ते पानी बाक़ी आहे त अहिड़े पानी सां वज़ू करे सघिजे थो, शरअन जाइज़ आहे। टियों मसलो आहे त वज़ू कंदड़ माण्हू जे पेरनि में या हथनि में या आज़ाए वज़ू में ज़ख़म थी था पवनि या सियारे में जीअं फाटी पवंदा आहिनि उन्हनि में का अहिड़ी दवा लॻाए थो, दवा भरे थो, वाज़लीन वग़ैरह या का अहिड़ी मलम वज़ू जे दौरान जेकर उनखे कढे थो त उन जे ज़ख़्मनि में नुक़सान थिए थो, तकलीफ़ थिए थी त इन जे मथों ही पानी वहाए थो, खल जे मथों ही पानी वहाए थो त वज़ू दुरुस्त थी वेंदो ऐं वज़ू सही आहे, दवा के कढणु ज़रूरी न आहे। आख़िरी मसलो आहे जेकर माण्हू को वज़ू करे आलनि पेरनि सां चप्पल रखण वारी जगह खां गुज़री करे मस्जिद में सफ़ुनि वारी जगह ते आयो ऐं उन जे आलनि पेरनि खे कंहिं भी क़िस्म जी का भी पलीती या गंदगी नथी लगे बल्कि बिल्कुल साफ़ सुथरा आहिनि, सिर्फ़ वो चप्पल वारे जगहनि खां गुज़री करे अंदर सफ़ुनि में आयो आहे त उन सां कोई भी फ़र्क़ु नथो पए, वज़ू भी बाक़ी आहे ऐं नमाज़ भी अदा करे सघिजे थी, मस्जिद भी पाक रहंदी ऐं इन मुतवज़ी जा पेर भी पाक आहिनि। बाक़ी जेकॾहिं उते का अहिड़े क़िस्म जी पलीत शइ आहे या का गंदगी वग़ैरह आहे जेका उन जे पेरनि खे लॻी वई आहे त पोइ उन सां फ़र्क़ु पइजी सघे थो।